एवं राम स्वामी सतगुर राम स्वामी महिंजा सतगुर राम स्वामी सतगुर राम स्वामी महर करे काड्यो दिलदारी महर करे काड्यो दिलदारी महर करे काड्यो दिलदारी महर करे काड्यो दिलदारी सतगुर राम स्वामी महिंजा बाबरते राम स्वामी सहर करे हाँ बाझ करे भरल भंडारा तुहिंजा हिने भरल भंडारा भरल भंडारा तुहिंजा हिने भरल भंडारा सिकवारा था सब कुछ पाइने सिकवारा था सब कुछ पाइने स्वर की भरे दियो का सिकवारी स्वर की भरे का सिकवारी स्वर की भरे का दियो सिकवारी स्वर की भरे का सिकवारी सतगुर राम स्वामी बाबरते राम स्वामी कर्ज कटे सब मर्ज मिटायो कर्ज कटे सब मर्ज मिटायो पंहिंजे हलंदिय साण हलायो पंहिंजे हलंदिय साण हलायो सुरही कजो हिय मुंहिंजी पछाड़ी सुरही कजो हिय मुंहिंजी पछाड़ी सतगुर राम स्वामी सतगुर राम स्वामी सतगुर राम स्वामी सतगुर राम स्वामी महर करे हाँ महर करे ज्ञानी ध्यानी गुणी बनायो ज्ञानी ध्यानी गुणी बनायो ज्ञानी ध्यानी गुणी बनायो ज्ञानी ध्यानी गुणी बनायो राम सचे जो रंग लगायो राम सचे जो रंग लगायो भूल जीवनी जिया भूल जीवनी जिया भूल जीवनी हिय दुनिया सारी जिया भूल जीवनी दुनिया सारी सतगुर राम स्वामी बाबरते राम स्वामी महर करे हाँ
हाँ लहरों लोडा बेड़ी पुराणी लहरों लोडा बेड़ी पुराणी तरी न जाना आया आयाणी तरी न जाना आया आयाणी पार पुजायो पार पुजायो पार पुजायो पार पुजायो पार पुजायो भव सिंध भारी पार पुजायो भव सिंध भारी सतगुर टेऊं राम स्वामी बाबल टेऊं राम स्वामी सतगुर टेऊ राम स्वामी बाबल टेऊ राम स्वामी हो महर करे का ड्यो दिलदारी बाझ करे कार्यो दिलदारी सतगुर टेऊं राम स्वामी बाबल टेऊं राम स्वामी सतगुर टेऊ राम स्वामी बाबल टेऊ राम स्वामी हाँ महर करे हाँ बाझ करे सवी सवाली दरते अचन था सावे सवाली दरते अचन था मन जो मुरादों हासिल कन था मन जो मुरादों हासिल करने था हरि दया कर हरि दया कर हरि दया कर हरि दया कर काहे कवारी हरि हरि दया कर काहे कवारी सतगुर टेऊं राम स्वामी बाबल टेऊं राम स्वामी सतगुर टेऊ राम स्वामी बाबल टेऊ राम स्वामी महर करे साईं बाझ करे बाऊ कृपा करे कर का दिलदारी महर करे साईं बाझ करे साईं दया करे कर दियो दिलदारी सतगुर देओ राम स्वामी बाबल बाबल टेऊ राम स्वामी महर करे बाझ करे प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम ऐं शनिवार जो ॾींहुं आहे गुरु महाराज जे आशीर्वाद जो ॾींहुं आहे प्रेम सां चओ श्री राम साईं सिधी प्रार्थना ऐं डायरेक्ट न फर्स्ट पर्सन सेकेंड पर्सन थियो त इहे सेकेंड पर्सन जी माना साईं साम्हूं ऐं तव्हां ॿियो कोई विच में वास्तो न प्रेम सां चओ श्री राम पहिरीं बि तव्हां इहो भॼन ॿुधी आहे साईं मूं ते महिर करे मुंहिंजा पलव पास कर मूं ते बाझ कर मूं ते कृपा कर संत गुरु माता पिता सदाई कृपा कंदा भॼन कयो त कयो न कयो त न कयो नाम जपियो त जपियो न जपियो त न जपियो मां घणा ॾींहं थिया त हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी पोइ मूंखे
शास्त्रनि पढ़ण में आनंद आहे, जेको पढ़े वरी धीरे धीरे पढ़े सम्झी पर ईअं घोड़े ते चढ़ी पढ़ी वञ पोइ त ख़बर न पवंदी। ॻाल्हि सही सिधी हुई, मुंहिंजे कापीअ में बि लिखियलु आहे, घणा साल थी विया लिखियमि तॾहिं पढ़ियमि। कबीर साहिबु हो ऐं गुरु नानक साहिबु, ॿिनि ॼणनि जी इहा ॻाल्हि लिखियलु आहे। कोई पंहिंजे पंहिंजे हिसाब सां लिखी अथनि, पंहिंजे पंहिंजे वक़्त ते, पर मेल मिलाइण त वरी पंहिंजो कमु हूंदो आहे न। प्रेम सां चओ श्री राम। कबीर साहिबु चयो, यार मूं पाण खे घणेई पतोड़ियो, घणो ई मथो खपायमि, छा कयमि, पाण खे मेहंदी ठाहियमि। हाणे तव्हांखे यादि अची वेंदी ॻाल्हि, जंहिंखे यादि हुजे प्रेम सां चओ श्री राम। सम्झो भई पोखायमि, सुकायमि, वरी पीसायमि पाण खे, वरी राति जो पुसायमि, पुसाइण खां पोइ वरी मलम ठाहे करे तयारु रखी, तॾहिं बि सुबुह जो ॻाल्हि विसरी वियो, लॻाई कोन, कतब आंदीश कान, ईअं ई बेकार पइजी वई। ईअं छो थी वियो? हीअ त ॾुखियो कमु थियो, पंहिंजे पाण खे मेहंदी बणाए, सुकाइण खां पोइ पीसाए, पीसाए खां पोइ पुसाए, पुसाइण खां पोइ वरी सुबुह जो करे लॻाए न त उहा अजाई न वेंदी, दम निकिरी वेंदो, हली फ़ाइदो छा? पर इहो कबीर साहिबु लिखियो आहे। उते ई वरी साॻी ॿी ॻाल्हि लिखियलु आहे। गुरु नानक साहिबु चयो त मूं त ख़ाली पाण खे मेहंदी ठाहियो, बसि वधीक मूं कयो ई कोन। त भॻवानु पाण मूंखे पटियईं, पटण खां पोइ वरी पीसियईं, माना सुकायईं, सुकाइण खां पोइ पीसियईं, पीसण खां पोइ पुसायईं, ऐं सुबुह जो पाण ई लॻायईं, वरी पाण ई साफ़ु कयईं, पाण ई रंग निकितो। हीअ ॻाल्हि सुठी, पाण ई मथो खपाइण असांखे न पए न। न मथो खपाइजे या न खपाइजे ॻाल्हि न आहे, पर न लॻे त ॾुखी ॻाल्हि। कमु न ईंदी आहे न शइ, त जेको वीचारवार माण्हू हुजे उनखे तकलीफ़ थींदी आहे। न त सम्झो असांजो सॼो जीवन बि अजायो वियो त असां कहिड़ो तकलीफ़ कया, असांखे काई तकलीफ़ कोन्हे, हड़ी पियो वञे, अॼु बि वेंदो हली, सुभाणे बि अजायो वेंदो, छो जो असांखे उन पासे ख़्यालु कान्हे भई मूंखे सिखणो आहे, करिणो आहे, भॻवान जो भॼन करिणो आहे, सुठे पासे हलणो आहे, सुठो कमु करिणो आहे। जंहिंखे वीचार आहे उनजे लाइ आहे सभु कुझु। सत्संग बि उन लाइ आहे, ज्ञान बि उन लाइ आहे, भॼन बि उन लाइ आहे, ध्यानु बि उन लाइ आहे। ऐं जंहिंखे न त अॼु हेतिरी उमिरि वई आहे त हीअ ॿिया ॾींहं बि हलिया वेंदा न, पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, हीउ जनम वियो त ॿियो जनम वेंदो। पर कंहिंखे वरी ध्यानु ईंदो त भई मुंहिंजा 100 जनम अजाया विया हली, पर हीउ जनम त मां भॻवानु, यह जन्म तुम्हारे लेखे। रविदास चवणु लॻो, साईं मुंहिंजो हीउ जनम त महिरबानी करे सफल कर, अॻियां विया सो विया, उन्हनि जी त ॻाल्हि कुझु न आहे। पर जंहिंखे वीचार हुजे उन जे लाइ आहे, जे न वीचार त काई ॻाल्हि ई कोन्हे। हिकिड़ो राजा हो, पोइ राजा वटि हिकिड़ो भॻवानु हिकु दफ़े शेर खणी आयो, लक्ष्मीअ सां गॾु आयो, शेर ते चढ़ी आयो या कीअं। पोइ झंगल में शेर खे प्यारे आयो, राजा खे चई त मूं वटि हिकिड़ो, राजा चयसि रोटी खाओ साईं, ब्राह्मण आयो खाओ। चई यार आऊं त खां, पर मूंसां गॾु हिकु ॿियो बि आहे, शेर आहे। ऐं मुंहिंजो शेर आहे त उहो वरी धार्मिक बि आहे, आऊं धार्मिक आहियां त उहो बि धार्मिक आहे। ऐं जहिड़ो तहिड़ो कंहिंजो मांस खाईंदो न आहे, जंहिंखे भई वढिजे चीरजे त उनखे वरी पोइ ॾुख न थिए। पोइ राजा जो ठीकु आहे साईं, मुंहिंजी घरवारी आहे ऐं मां ॿई चीरियूं था छोकिरे खे, पोइ तव्हांखे ॾियूं था। चई पर आऊं साॼो पासो मुंहिंजो शेर खाईंदो आहे, ऐं लेफ्ट साइड थोरी अपवित्र हूंदी आहे न, लॻभॻि न खाईंदो। पर छोकिरे खे अखि में पाणी न अचणु खपे, माण्स खे बि न अचे, पिणस खे बि न अचे। ठीकु आहे, शर्त क़बूल आहे। चीरियो वियो ॿार खे, जंहिं महिल अधु नक ताईं आया चीरे, हीअं आह काट सां, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, ॿुधण में बि ॾुखी आहे, त करण में त भाई ॾाढी टू मच स्ट्रांग, एॾी तिखी आहे जो केरु सही न सघे। पर साईं उनखे अखियुनि में पाणी, छोकिरे खे खाॿी अखि में आयो। भॻवानु चयो हाणे मूंखे मांस न खपे। छोकिरो रड़के, छो न खपे? सचाई में दम हूंदो आहे, भॻवानु हुजे पोइ छा, उन साम्हूं ॻाल्हि, पाण बि त भॻवान जा पुट आहियूं, पीउ जे साम्हूं ॻाल्हाइण में काई तकलीफ़ आहे या? कोई तकलीफ़ न आहे। चई छो न खपे? चई अखि में पाणी आयो न। चई कहिड़ी अखि में आयो आहे? खाॿीअ में आयो आहे कि साॼीअ में आयो आहे?
खाबी तो हूँ ही न खाइणी आहे तंहिंजे करे रोए थी सूर जे करे कोन थी रोए चई यार तूं त मूंखां बि तिखो ई असांखे सबूर क़बूल आहे तुंहिंजो छोकिरो ठीकु ॿार ठीकु सभु कुझु ठीकु हाणे चीरणु बंदि कयो मूंखे इहो ई त ॾिसणो हो चवण जो मतिलबु छा आहे जेका शइ अजाई वेंदी आहे उनजो ख़्यालु जेको वीचार कंदो आहे उनखे थींदी आहे उनखे वीचार थींदो न त असांजा हेतिरा जनम विया हीउ जनम बि वेंदो हली कहिड़ी तकलीफ़ थींदी हेसि ताईं काई तकलीफ़ थी कान्हे अजाया वञनि पिया स्वास्थ्य बि अजाया वञनि पिया पैसा बि अजाया वञनि पिया उमिरि बि अजाई वञे पई शरीर बि अजायो वञे पियो वक़्तु बि अजायो वञे पियो त कोई सोचियो थोरी आहे न कोई अरमान आहे असांखे त भई वियो हली हिकु अरमान कंहिंखे थींदो जेको थोरो वीचार करे है न भई मुंहिंजा श्वास अजाया वरी उनखां पोइ अरमान बि कूड़ो आहे की सचो आहे मूंखे बि ख़बर न पवंदी आहे प्रेम सां चओ श्री राम हिकिड़ो छोकिरो 10हीं दर्जे बोर्ड इम्तिहान में फेल थी पियो हाणे छा कयूं ऊंधो थी वञी करे सवड़ विझी करे सुम्ही पियो चयो भई हाणे सुम्ही पियो दुख थियो आहे पास फेल थियो आहे त पोइ थियो आहे हिनखे हाणे छा करे सघिबो हाणे त कोई इलाजु आहे कान थी वियो सो थी वियो पर हुनखे साईं पाणी त पाणी न पीए रोटी त रोटी न खाए केरु वञे त ॻाल्हाए न हिकु ॼणो ॿियो ॼणो टियों ॼणो मोटी आयो मां चवणु मां वञांसि भाई वियोमांसि मूं चयोमांसि त रोटी न खा त न खा पाणी न पी त न पी पर मां ईअं सम्झां थो तोखे मिड़ई फेल थियण जो दुख थियो आहे चई हा मुंहिंजो पोइ कूड़ो थियो अथई अलाए सचो थियो अथई इहा मूंखे ख़बर कान्हे चई कूड़ो छा थियो सचो थियो आहे मूं चयो सचो थींदो आहे उनजो लक्षण पंहिंजो हूंदो आहे ऐं कूड़ो थींदो आहे उनजो लक्षण पंहिंजो आहे जे कूड़ो तोखे दुख थियो आहे त पोइ तूं हींअर अॼु जी रोटी न खाईंदे सुभाणे खाईंदे पाणी अॼु न पीअंदे सुभाणे न पीअंदे परीहं न पीअंदे 3 ॾींहं न पीअंदे चौथे ॾींहुं पीअंदे इहो आहे कूड़ो दुख या वरी भई किथे भई तलाव में कंहिं खुॾ तां या कंहिं कार जे हेठां टपो ॾींदे पर उन में तुंहिंजो सचो दुख न आहे तूं पढ़ाई थोरी कंदे जेकर सचो दुख हुजे त हींअर ई तूं भई खाई पी ऐं पढ़ाईअ में लॻी वञ त ॿिए साल पास थी वेंदे इहो वरी सचो दुख आहे तोखे अलाए कहिड़ो दुख आहे कूड़ो अथई चई खणी थी मां खां थो रोटी ऐं अॼु खां पढ़ण में लॻी थो वञा मूंखे त हुनखे रोटी कराइणी पढ़े न पढ़े पंहिंजो को मतिलबु हो ई न वधीक प्रेम सां चओ श्री राम त हाणे तव्हां सां बि साॻी ॻाल्हि आहे तव्हांखे भई सम्झो साईं हेॾा ॾींहं असांजा अजाया विया हली असां थोरो भॻवान जो भॼन न कयोसीं हाणे कूड़ो अरमान आहे की सचो आहे चई साईं इहो त कूड़ो ई अरमान आहे न सुभाणे को भॼन वरी कयूं था छा सुभाणे बि भॼन में लॻण वारा कोन हींअर ख़ाली तव्हांजे साम्हूं कंधेट करे विहंदासीं साईं भॼन न कयोसीं ईअं भई ठीकु आहे सचो दुख तव्हांखे बि थियण वारो कोन्हे न कूड़ी ॻाल्हि न सचो दुख थिए उन जी माना वरी कीअं आहे भई माण्हू हाणे ई भॼन में लॻी वञे ॾिसूं था जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम सभई जाओ जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम जय गुर टेऊं राम बाबा जय गुर टेऊं राम वीचार करण जी ॻाल्हि आहे चई महाराज तोखे ॻाल्हियूं ठाहिण त ॾाढियूं ईंदियूं आहिनि मूं चयो त मां तव्हांखे सम्झाईंदा त मूंखे ईंदियूं आहिनि ॻाल्हियूं ठाहिण मूंखे सम्झण लाइ हिकु बि ॻाल्हि न ईंदी आहे ऐं तव्हां वरी मुंहिंजा बाबा ईअं थोरी आहे कोई मुंहिंजा पीउ लॻो न पीउ जा बि पीउ बाबा कंहिंखे चइबो आहे ॾाॾे ॻाल्हियुनि ठाहिण में मूंखे सम्झाइणो तव्हांखे हुजे न तव्हां बि सम्झाए वेंदा मूंखां घटि न लॻंदा मुंहिंजा ॾाॾा बणिजी सघो था ऐं आहियो अहिड़ी ॻाल्हि न आहे पर ॿिए खे सम्झाइण लाइ पाण खे सम्झण लाइ त असां साईं पुट बि न आहियूं छा चयूं
पाण खे सम्झाइण लाइ भई मां थोरी कोई भॻवान जो भॼन सुभाणे खां वठी करे छॾींदुमि। भॻवान जो भॼन करणु असांखां पुॼे न, अरमान असांखे थींदो आहे, इहो कूड़ो अरमान थींदो आहे। दुख थींदो आहे त कूड़ो दुख थींदो आहे। इन करे भॻवानु बि सम्झी वेठो आहे, चई यार ॻाल्हि हलंदी आहे, गाॾी दुनिया में पई हले, बसि हलंदी हले, ॿियो कोई मतिलबु न। पर कंहिंखे हज़ारनि मां लखनि मां मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, सिद्धि प्राप्त करण जे वास्ते, कामयाबी हासिलु करण जे वास्ते हज़ारे माण्हुनि में हिकु माण्हू ख़ाली कोशिशि कंदो आहे, कामयाबी हासिलु कंदो आहे। मां न चई ॻाल्हि, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, कोई कोई कोशिशि कंदो आहे। छाजे लाइ कंदो आहे त मां जेकर भई भॼन हाणे खां करणु शुरू कयां, कंदो कोन, ख़ाली कोशिशि कंदो। हाणे कोशिशि कई हज़ारनि में, अहिड़ा वारी हज़ारे माण्हू ॿिया ॻोल्हियो, जेको हज़ारनि में हिकु निकितो, अहिड़ा हज़ार ॿिया ॻोल्हियो, या त ताम मां बि सिद्धानाम, कोशिशि करण वारा बि हज़ारनि मां। कश्चिन मां वेति तत्पतः, कोई मूंखे हक़ीक़त में मुश्किल सां ॼाणी सघंदो आहे। माना हज़ार में 3 ॿुड़ियूं, उन्हनि खे वरी हज़ार खे वरी 3 ॿुड़ियूं, 6 ॿुड़ियूं हूंदियूं। हिकु लिखो ऐं 6 ॿुड़ियूं लिखो त घणा थिया? हा साईं, 10 लख त थी वेंदा नी। 10 लखनि में हिकु माण्हू कोई हुजे जेको भॻवान जो भॼन करे सघे। असां त लख बि कोन आहियूं, 1000 में साईं, वरी हज़ारनि मां 10 गुणा थियो त 10,000, वरी 100 थियूं त 10 लख थियूं। तॾहिं एतिरनि मां कोई हिकु अधु माण्हू सचो हूंदो, ईमानदार हूंदो, भॻवान जी भक्तीअ में लॻी वेंदो, ऐं उनखे पोइ आनंद थी पवंदो। प्रेम सां चओ श्री राम। त हीउ भॼन साईं जन खे असां प्रार्थना कंदा, प्रभु तव्हां महिर करे मूंखे काई दिलदारी ॾियो। कहिड़ी? तुंहिंजा भंडारा भरपूर आहिनि, तोखे कंहिं ॻाल्हि जी कमी न आहे। पर कंहिंखे मिलंदो आहे माल, सिक वारा था सभु कुझु पाइनि, जंहिंखे सिक हूंदी उहो भलो भंडारो भरे करे खणी वञे, ऐं जंहिंखे सिक न आहे, जंहिंखे श्रद्धा न आहे, जंहिंखे विश्वास न आहे, उहो वरी खाली वेंदो। शाह साहिब सिंध में ये ॻाल्हियूं लिखियूं, हुनजे लिखण जो स्टाइल हिकिड़ो अहिड़ो आहे जेको लॻभॻि घटि कवियुनि में थींदो आहे। कोई कोई कवि लिखंदो आहे, संत लिखंदो आहे, त हुनजी लेखनीअ में कुझु अजीब ॻाल्हि हूंदी आहे, ऐं हुनजो स्टाइल पंहिंजो हूंदो आहे। मकान हर को ठाहींदो आहे इंजीनियर, पर कंहिंजी कंहिंजी स्टाइल पंहिंजी रखियल हूंदी आहे। सभु स्टाइलूं पंहिंजियूं न रखंदा आहिनि, पर हिकिड़ी पहचान हूंदी, भई मुंहिंजो अहिड़ो मकान हूंदो, हर कंहिंजो आहे ॻाल्हि रखंदो। त शाह साहिब जी ॻाल्हि अहिड़ी आहे, चई भाई अॼुकल्ह ज़मानो अहिड़ो आहे जो उहे कापड़ी आहिनि कान, माना धोबी बि कान आहिनि अहिड़ा सुठा जेको भई कपिड़ो धोई करे ऐं प्रेस करे ऐं ड्राई क्लीन करे ऐं साॻियो नए जो नओं करे ॾेई छॾीनि। इन करे माण्हू अचनि था, कोई कोई कपिड़ा खणी करे, पर वापसि खणी वेंदा आहिनि। मोटायो था नीन माण्हू मेरा कपिड़ा, माण्हू मेरा कपिड़ा खणी अचनि था, पर वापसि मोटाए खणी था वञनि। चई यार पोइ ऐं उहे कापड़ी किथां मिलंदा, हाणे न आहिनि त पोइ कमु न हलंदो। चई न, अञा बि आहिनि कलयुग संदा कापड़ी। छा चई? अञा बि आहिनि कलयुग संदा कापड़ी। ऐं वरी माण्हू खणी बि अचनि था उन्हनि वटि कपिड़ा, पर मोटायो था नीन नियत निंदोरा कपिड़ा। जंहिंजी नियत ख़राबु आहे, जंहिंजी सची भावना कोन्हे, जंहिंखे श्रद्धा कोन्हे, जंहिंखे विश्वास कोन्हे, उहो त वापसि ई खणी वेंदो न कपिड़ा। कापड़ी न आहिनि, धोबी न आहिनि, कपिड़े धोअण वारा कान आहिनि, इहा ॻाल्हि न आहे, उहे आहिनि, पर जंहिंजी नियत ई कोन्हे, जंहिंजो ख़्यालु ई इन पासे कोन्हे, जंहिंखे कपिड़ा धोइणा ई न आहिनि, त बसि धोबीअ जा रही त मुख में वेठा मरंदा आहिनि, केरु धोइणो अचे ई कान थो। जंहिंजी नियत सुठी न आहे उहो वरी कपिड़ो वापसि खणी ईंदो, उन कपिड़ो धोपी न मिली सघे। प्रेम सां चओ श्री राम। त साईं जन लिखियो आहे, भई सिक वारा था सभु कुझु पाइनि, सुर्की भरे ॾियो सिक वारी। हाणे सिक कोन्हे त सिक बि तव्हां ॾियो, हलो भाई, पोइ त बसि न। पर भई सिक बि वठण वारो कोई हुजे न, चई साईं सिक असांखे कान्हे, पोइ सिक ॾियो। जे सिक वठण वारा त वठी सघनि था न। सिक जा सभु कुझु मिलंदो, सिक बि मिलंदी, पर भई सिक ईअं हर कंहिंखे न मिलंदी आहे, सिक वारे खे सिक मिलंदी आहे। कयो कहिड़ी कृपा, दुनिया में बि कोई खिटको न हुजे, कर्ज़ बि न हुजनि, मर्ज़ बि न हुजनि। कर्ज़ ई मर्ज़ हूंदो आहे, इहो बि न हुजे, ऐं ॿियो मर्ज़ ई कर्ज़ हूंदो आहे, उहो बि न हुजे। ॿिन्ही में कोई फ़र्क़ु न आहे। जीअं भई माण्हू चिंता कंदो आहे त बीमारी वधंदी आहे, वरी बीमारी वधंदी आहे त चिंता वधंदी आहे। त माण्हूअ खे कर्ज़ु हूंदो आहे त चिंता थींदी आहे,
उन सां वरी बीमारी थींदी आहे, वरी बीमारीअ में ख़र्चो थींदो आहे, कर्ज़ ॿिए जो वधी वेंदो आहे, त कर्ज़ बि वधी वेंदो आहे, मर्ज़ बि वधी वेंदो आहे, बीमारी बि वधी वेंदी आहे, चिंताऊं बि वधी वेंदियूं आहिनि, माण्हू अॻो पोइ ख़लास थी वेंदो आहे। हिन ॿिन्ही खे कट करे छॾियो, कर्ज़ बि मर्ज़ बि सभु पंहिंजे हलंदी साण हलायो, अहिड़ी का कृपा कयो पंहिंजे हलंदी हला, पंहिंजे हलंदी माना भई नाम जपी सघां। ईअं कोन्हे त भई तव्हांखे मां चयो भई अॻे हिकिड़े ॾींहुं मां चयो साईं भई ॿुआरी माण्हू पाण पाए, त चई साईं पोइ असां पाण पायूं त मायूं, ऐं ॿुआरी भले ॿियो पाए पर नाम त तव्हां जपियो न। कम वारी माई ॿुआरी पाए वञे, बासण धोई वञे, सभु कमु करे वञे, नाम केरु जपे? उहा बि हिकिड़ी माई रखी छॾियो। भला छा कजे, कोई रस्तो कुझु त खपे न भाई, कोई त हिसाब किताब रखिणो पए न। माण्हूअ खां कुझु बि पुॼंदो न आहे, हाणे छा कजे, कोई इन इलाज न आहे। कर्ज़ कटे सभु मर्ज़ मिटायो, पंहिंजे हलंदीअ साण हलायो, सुर ई कजो हीअ मुंहिंजी पछाड़ी। अॻे जेतिरा बि संत महात्मा हूंदा हुआ, उनखे तव्हांखे ॿुधायमि न, ख़्यालु कंहिंखे हूंदो आहे, जंहिंखे पंहिंजो ख़्यालु हूंदो, वीचार हूंदो, सो ई पंहिंजो ख़्यालु करे सघंदो न। त उहे जेतिरा बि महात्मा थिया आहिनि उन्हनि चयो आहे भई मूंखे अंत वेले खां हीअ ॻाल्हि, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, हुन न पए गोविंद नाम लेकर ये श्वास तन से, ये प्राण तन से निकले। अहिड़ी काई कृपा कयो जो मूंखे अंत वेले उहो परमात्मा जो। रामायण में बालीअ इहा ॻाल्हि चई आहे, जटायुअ इहा ॻाल्हि चई आहे, ॿियनि घणनि इहा ॻाल्हि चई, संत सभई अॻे इहे चवंदा भई कीअं न कीअं प्रभु मुंहिंजी उहा पछाड़ी सुठी कजे। कीअं आहे हा, इहा इहा इच्छा अंत सुहेलो थींदो, तुंहिंजो नाम अंदर में ईंदो, इहा इहा इच्छा भई कया मां पुछा। यादि वरी कॾहिं ॿुधाईंदो भई भॼन मूंखे सभु यादि न ईंदा आहिनि। प्रभु अहिड़ी कृपा कयो, मुंहिंजी अंत वेलो सुहेलो थियो। छा कयो? ज्ञानी ध्यानी गुणी बणायो, गुणवान थिया, ज्ञान सां हला, ध्यान सां हला, नाम जपिया वेई, राम सचे जो रंग चढ़ायो। कोई दुनिया जो मूं ते रंग न हुजे, परमात्मा जे नाम जो रंग मूं ते चढ़े। भुलिजी वञे हीअ दुनिया सारी, संसार सॼो भुलिजी वञे, हिकिड़ो परमात्मा जो नाम यादि हुजे। असांखे अरमान थींदो आहे त मूंखे दुनिया जी ॻाल्हि भुलिजी वई। छा चयमि? असां सभिनी खे जेतिरा बि वेठा आहियूं, आऊं बि वेठो आहियां, सभिनी खे इहो अरमान थींदो आहे मूंखे यार हीअ ॻाल्हि भुलिजी वई, हा न। खणंदा आहियूं दिमाग़ खे, खाइणु विसरी वञे, पीअणु विसरी वञे, इहे न ॿियो कुझु ॾियणु वठणु विसरी वञे, न कई ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो भाई हो, कंहिंखे कुझु ॾिए त उहो यादि रखे, पर कंहिंखां वठे त उहो विसरी वञे। अहिड़ो हिसाबु, कुझु विसरी वञे, कुझु न विसरी वञे, पर कंहिंखे भई अरमान थींदो आहे यार कोई मूंखां हीउ कमु बि विसरी थो वञे, हीउ बि भुलिजी थो वञा, हीउ बि भुलिजी थो वञा, हीउ बि भुलिजी थो वञा। असांखे अरमान थींदो आहे। राम नाम भुलिजी विया आहियो, अरमान कंहिंखे आहे? मां बि न कंदो आहियां अरमान, भुलिजी वियो भुलिजी, वरी भॻवान खे केरु थो यादि करे, मथो खपाइणो आहे या? पर भाई दुनिया जूं ॿियूं ॻाल्हियूं भुलिजी वेंदियूं आहिनि त थोरो घणो अरमान थींदो आहे। मां कंहिंखे कोई प्रेमी अचे, मूंखे चए सुञाणी थो, ऐं त भुलिजी वेंदो आहियां, यार भुलिजी वञा, त थोरो ख़्यालु कंदो यार कीअं अलाए केरु आहे, उन दिमाग़ खे थोरो चोट कंदा आहियूं, हा न। ईअं थोरो ठोकबो न आहे दिमाग़ खे, अलाए कीअं ठोकींदा आहिनि, यादि कंदा आहियूं। कोई श्लोक यादि थी वञे या भॼन यादि थी वञे, भॼन मूंखां भुलिजी वियो त अरमान थियो। छा चए? भॼन माना ही जेको पढ़ां थो, पर भॻवान जो भॼन भुलिजी वञे त अरमान टको बि न आहे, उहो अरमान न कंदा आहियूं। हाणे तोखे दुनिया में संतनि त चयो आहे तोखे हाणे ई भुलिजी वञे, कीअं आहे भुलिजी, मां न भुलियो। ॿियूं ॻाल्हियूं तूं भली विसार, पर न विसारिज गुर गोबिंद खे, पर न विसारिज गुर गोबिंद खे, पर न विसारिज गुर गोबिंद खे, पर न
विसारिज गुर गोविंद खे। ये ॻाल्हि सही सदी आहे। दुनिया में कुछ भी भुलिजी वेंदो, मूंखे कंहिंखे ॾियणु वठणु भुलिजी वञे न त अरमान थींदो आहे, ऐं सभिनी खे थींदो आहे, न थींदो आहे? केरु ॿुधाए मूंखे न थींदो आहे? थींदो आहे, पर भॻवानु भुलिजी विया आहियूं, उहो अरमान थींदो ई न आहे। असां उन ॻाल्हि खे कॾहिं सोचियो ई न आहे, विसरी वियो त विसरी वियो। हूअं चवंदा आहिनि भई दुनिया में तव्हांजो कुझु भई गुम थी वञे न, सम्झो भई धन कोन तव्हांजो गुम थी वञे, नुक़सानु थी वञे, हेठि मथे थी वञे, त नथिंग इज़ लॉस्ट। कुझु बि काई तकलीफ़ वारी ॻाल्हि कान्हे। वेल्थ जेकर तव्हांजी लॉस्ट थिए, गुम थिए, त कहिड़ी तकलीफ़ आहे? संतनि चयो आहे असांजे लाइ त साईं पैसो ईअं कीअं हली वेंदो, हली चमड़ी हली वञे त भले हली वञे, पर दमड़ी हा ईअं न। संतनि महात्माउनि जो ऊंधो आहे न, उहे हमेशह हूंदा आहिनि। या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागर्ति भूतानी सा निशा पश्यतो मुनि। महात्माउनि खे उहा राति हूंदी आहे जेका असांजे लाइ ॾींहुं हूंदो आहे। त हू ॻाल्हि उहा असांजे लाइ पैसो केरु खाई वञे, कीअं खाई वेंदो, हुनखे दम आहे छा? हिकिड़े खे चयमि तूं पैसो छा कंदो आहीं? चई साईं व्याज वठे ते पैसा ॾींदो आहियां, मुंहिंजो केरु खाई वञे। चई साईं जेको ॾींदो आहे उहो वठण जो दम बि रखंदो आहे। ईअं चई खड़काई सां, चई ढेरो कोन, चई मां तव्हांखे चयो, हुन जीअं चयो ओड़ो ई स्टाइल थो अची वञे। त उहो स्टाइल यादि आहे, पर भॻवान जो भॼन यादि कान्हे। ऐं सभिनी जो हाल अहिड़ो आहे। हे वेठा भले पाण में ई आहियूं, कोई पाण खे कुझु जुदा कोन थो रखां, पर भई असांजो हाल अहिड़ो आहे। ईअं छो थी वियो आहे? जेकर इहा ॻाल्हि थोरी सम्झ में अची वञे मूंखे, तव्हांखे, कंहिंखे बि, त ॿेड़ो पार थी वञे। ईअं न आहे त कोई तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे, कोई दुखी ॻाल्हि कुझु बि न आहे, सभु ॻाल्हि सवली आहे। पर भाई भॻवान जो भॼन जे भुलिजी वेंदो आहे त अरमान थोरो घटि वधि हूंदो आहे या न थींदो आहे। ऐं दुनिया जी कहिड़ी किनी ॻाल्हि, कीन जहिड़ी ॻाल्हि, बेकार ॻाल्हि बि थोरी विसरी वञे त असांखे थींदो आहे साईं पोइ आसी छा कयो न, मां मूंखे यादि अचे, मुंहिंजी यादाश्त भुलिजी वई आहे, मुंहिंजो थोरो गुम थी वियो आहे, ऐं कुझु मां यादि नथो पए। जेका ॻाल्हि जेका ॻाल्हि भुलिजी थो वञा, ऐं भॻवान जो नालो भुलिजी वञे, इन लाइ कोई न। त साईं जन चवंदा भई हीअ दुनिया भले भुलिजी वञे, राम जो मूं ते रंग चढ़ाए उहो मूंखां न विसरे। छो? संसार में लहरूं लोॾा पर ॿेड़ी पुराणी, तरी न ॼाणा आहियां अयाणी, पार पुॼायो भव सिंध पारी। हीअ भव सागर खां तरण लाइ त नाम खपे, उहो त बाबा मूंखे ॾियणो ई पवंदव, त उहो मां जपियां त कमु हले, न जपींदुमि त तुंहिंजे दर ते हज़ारी अचनि था, सवे सवाली दर ते अचनि था, मन जूं मुरादूं हासिलु कनि था। हरी दया कर का हिकु वारी, हिकिड़ी वारी अहिड़ी कृपा कर तुंहिंजे नाम में जपींदे जपींदे असां गुम थी वञूं, पोइ ॿी असांखे दया खपे न, पोइ वरी छा खपे? पोइ त माण्हू पार थिए थो हली न। त जेतिरो वरी केरु भॻवान खे यादि करे सघे, इन करे साईं टेऊंराम महाराज खे हिकिड़ी प्रार्थना कयूं था। 27 नंबर पेज कढी छॾियो। स्वामी टेऊंराम मिठा अर्ज़ इहो अघाइजो। स्वामी टेऊंराम मिठा अर्ज़ इहो अघाइजो। अर्ज़ इहो अघाइजो, वेढ़ो सभ जो वसाइजो। अर्ज़ इहो अघाइजो, वेढ़ो सभ जो वसाइजो। कटियो हिकु दर्द दुखड़नि खे, कटियो हिकु दर्द दुखड़नि खे। ॾिजो संपत्ति ऐं सुखड़नि खे, ॾिजो संपत्ति ऐं सुखड़नि खे।
भरमन में न भुलाइजो अर्ज इहो अघाइजो भरमन में न भुलाइजो अर्ज इहो अघाइजो स्वामी टेऊं राम मिठा अर्ज इहो अघाइजो स्वामी टेऊं राम मिठा अर्ज इहो अघाइजो ॿियो घर में न कुलफत थिए ॿियो घर में न कुलफत थिए धंधे धोड़ीअ में बरकत थिए धंधे धोड़ीअ में बरकत थिए सदा रोज़ी रसाइजो अर्ज इहो अघाइजो सदा रोज़ी रसाइजो अर्ज इहो अघाइजो दुनिया जूं ॻाल्हियूं कोई हुजनि या न उहा बराबरि आहे पर न हूंदियूं आहिनि थोरी चिंता थींदी आहे पर जेकर कंहिंखे भई रोटी रोज़ी सुठी आहे कोई दुनिया में असांखे दुख कोन्हे दर्द कोन्हे सुख आहे घर में कंहिं ॻाल्हि जी कमी कोन्हे संपत आहे ऐं मन में कोई वहम भरम कोन्हे त पोइ भॻवान जे भॼन जे पासे मिड़ई आसीसा भॻवान जी थिए पर लॻी सघिजे थो ऐं जे न इहे खिटका हुजनि त पोइ वरी मज़ो न अचे ॿियो घर में न कुलफत थिए घर में काई खिटपिट न हुजे आनंद हुजे धंधे धोड़ीअ में बरकत थिए रोज़ी सदा सभ खे रसाइजो अहिड़ी रोज़ी सभिनी खे रसाइजो या सभु पंहिंजे आनंद में हुजे टियों थिए वंश में वाधारो टियों थिए वंश में वाधारो हुजे औलाद जो आरो पारो हुजे औलाद आरो पारो इहो नंगड़ो निभाइजो इहो नंगड़ो निभाइजो अर्ज इहो अघाइजो इहो नंगड़ो निभाइजो अर्ज इहो अघाइजो स्वामी टेऊं राम मिठा अर्ज इहो अघाइजो स्वामी टेऊं राम मिठा अर्ज इहो अघाइजो चौथों सत्संग मिले सेवा चौथों सत्संग मिले सेवा मिलन प्यार महर जामेवा मिलन महर जामेवा नेणे प्राणी हलाइजो अर्ज इहो अघाइजो नेणे प्राणी हलाइजो अर्ज इहो अघाइजो सतगुर टेऊं राम मिठा अर्ज इहो अघाइजो सतगुर टेऊं राम मिठा अर्ज इहो अघाइजो अहिड़ी कृपा कयो वंश बि वधंदो हुजे वंश में बि काई कमी न अचे औलाद हुजे घर में ॿार पंहिंजे मौज हुजनि पर भाई कॾहिं कॾहिं न ॿार खे थोरी तकलीफ़ थिए त माउ पीउ जो सुर ई हली वेंदो आहे उहा बि प्रभु कृपा कयो वरी इहो भले मिले पर इहो नंग निभाए मूंखे वरी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे लाइ हीअ थियो सम्झो भई मन जी चिंता न थिए पर मन सुठे पासे हले त सत्संग हुजे उहो सत्संग तुंहिंजो मिले तुंहिंजे सत्संग में अची पंहिंजे मन खे मां सम्झाए सघां मन मुंहिंजो उन पासे हले ऐं सेवा कुझु मिली सघे जे सेवा कयां त पंहिंजो मुंहिंजो शरीर बि हलंदो रहे ऐं मन बि थोरो पवित्र थिए हिन कलयुग में ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं इहे सुठियूं आहिनि साईं जन लिखियो आहे पंहिंजे ग्रंथ में कलयुग में प्रधान है
सेवा ऐं सत्संग, ये ॿई ख़ासि ॻाल्हियूं त इहे मूंखे ॿई ॾिजो। चौथों सत्संग मिले सेवा, सत्संग बि मिले ऐं सेवा बि मिले। ऐं वरी मिलन पिया महर जा मेवा, तुंहिंजी कृपा बि थींदी रहे, आनंद थींदो रहे। नेणे प्राणी हलाइजो, अखियुनि सां आख़िर ताईं मां ॾिसंदो रहे। न ॾिसबो आहे न त भाई ईअं त ॾिसूं न ॾिसूं कोई न, अखियूं बंदि करे वेठा आहियूं, पर जॾहिं न ॾिसण में ईंदो आहे त पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। आहिनि त अखियूं भॻवान ॾिनियूं आहिनि, दुनिया बि आहे, अखियूं बि आहिनि, ॾिसण में त फ़ाइदो छा। पोइ उहे अंतर्मुख करे वेहे जे उहा ॻाल्हि सुठी आहे, पाणे न ॾिसूं ॿी ॻाल्हि आहे, पर साईं ॾिसण में न अचे पोइ त अरमान थी पवंदो आहे ॾाढो। हाणे कीअं हुजे भॻवानु अहिड़ी काई सदबुद्धि ॾिए जो अखियुनि सां बि असां ॾिसंदा हलूं, सभु चरण चुरन सभु आख़िर ताईं। थिया मोहताज न कंहिंजो साईं, अहिड़े कंहिंजी मूंखे मोहताजी न ॾिजो, ऐं मां पंहिंजे नेणे प्राणी हलाइजो। प्रभु तव्हांजे हथ में सभु कुझु आहे, जीअं न तव्हां पहिरीं ॿुधाया पलव पास पवन पहलाज, हीअ बि भॼन अहिड़ो आहे। सचो सतगुर आहीं स्वामी, सचो सतगुर आहीं स्वामी, हितड़े हुतड़े थींदे हामी, हितड़े हुतड़े थींदे हामी। सचो सतगुर आहीं स्वामी, सचो सतगुर आहीं स्वामी, हितड़े हुतड़े थींदे हामी, हितड़े हुतड़े थींदे हामी। पलव पहलाज जो पाइजो, पलव पहलाज जो पाइजो, अर्ज़ इहो अघाइजो। पलव पहलाज जो पाइजो, अर्ज़ इहो अघाइजो। सतगुर देऊं राम मिठा स्वामी, देऊं राम मिठा, अर्ज़ इहो अघाइजो। सतगुर देऊं राम मिठा, अर्ज़ इहो अघाइजो। अर्ज़ इहो अघाइजो, वेढ़ो सभ जो वसाइजो। अर्ज़ इहो अघाइजो, वेढ़ो सभ जो वसाइजो। साईं वेढ़ो सभ जो वसाइजो।